अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं आहियां अलियसन अब्बासी ऐं मां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे एहसास, ॿाराणियूं कहाणियूं, कहाणीकार अलियसन अब्बासी, छपाईंदड़ आर्ट पब्लिकेशन हैदराबाद सिंध, फरवरी 1994। कहाणी आहे शहज़ोर। चाचा हाणे केॾांहुं था हलूं? जलू पार्क। चाचा बाग़ जा बाग़ीचे खे अंग्रेज़ीअ में पार्क या गार्डन बि चइबो आहे न? हा आबिद पुट, बाग़ जा बाग़ीचे खे अंग्रेज़ीअ में पार्क या गार्डन चइबो आहे। पर चाचा गार्डन ऐं पार्क में फ़र्क़ु कहिड़ो आहे? पुट मुंहिंजे ख़्याल में त जेको बाग़ या बाग़ीचो आम तफ़रीह लाइ हूंदो आहे उनखे पार्क चवंदा आहिनि, ऐं जंहिं बाग़ीचे में गुल ऐं ॿूटा जाम हुजनि पर हिकु त उहो नंढो हुजे ऐं ॿियो वरी उहो आम तफ़रीह लाइ न हुजे त उनखे गार्डन चवंदा आहिनि। भला चाचा शालीमार बाग़ खे शालीमार पार्क छो नथा चवनि? पुट उहो उन करे जो उहो बाग़ मुग़ल शहनशाह शाहजहान जो ठहिरायल आहे ऐं उन दौर में अंग्रेज़ी कोन हूंदी हुई, बल्कि अंग्रेज़ीअ खे काफ़रनि ऐं दुश्मननि जी ज़ुबान सम्झो वेंदो हो, जंहिं करे पार्क वग़ैरह जो त सवाल ई पैदा कोन पियो थियो। बसि फ़ारसीअ जो ज़ोर हूंदो हो या वरी इलाक़ाई ज़ुबानूं हुयूं। बसि पोइ बादशाह उन बाग़ जो शालीमार बाग़ नालो रखियो त अॼु ताईं माण्हुनि जे ज़ुबान ते उहो ई शालीमार बाग़ ई हलंदो पियो अचे। चाचा भला जलू पार्क में छा छा आहे? अबा उते ॿारनि ऐं वॾनि जे तफ़रीह लाइ हिकु चिड़ियाघर आहे जंहिंमें झंगली जानवर ऐं क़िस्मे क़िस्मे जा पखी रखिया विया आहिनि। उन में हिकु नंढड़ी ढंढ बि ठहियलु आहे जंहिंमें ॿेड़ियूं बि आहिनि ऐं ॿेड़ीअ ते चढ़ी माण्हू सैर करे थो सघे। वेगन जलू पार्क जे ॿाहिरां गेट वटि बीठी असीं वेगन मां लही टिकट वठी अंदरि पार्क में दाख़िल थियासीं। आबिद क़िस्मे क़िस्मे जानवर ऐं पखी ॾिठा, ॿेड़ीअ ते चढ़ी ढंढ जो सैर बि कयो। घुमी घुमी जॾहिं थकिजी पियासीं त बांस जे वणनि जे छांव में वञी वेठासीं। आबिद बांस जे वणनि ॾांहुं इशारो कंदे चयो, चाचा ही बांस जा वण आहिनि छा? हा पुट, ही बांस जा वण आहिनि। चाचा ही त कमंद जहिड़ा आहिनि। हा पुट, कमंद वांगुरु हिननि जूं बि गुरियूं थींदियूं आहिनि। हल चाचा, हिते इलाही वॾो बाग़ आहे बांस जो। ही बांस हिते ई थींदो आहे छा? न पुट, सिर्फ़ु हिकिड़े त कोन थींदो आहे पर कुझु हिते बि थिए थो। पोइ चाचा ही सभ खां घणो किथे थींदो आहे? पुट हूअं त इहा दुनिया जे काफ़ी मुल्कनि में थींदो आहे पर सॼी दुनिया में थींदड़ बांस जो तक़रीबन चोथों हिसो चीन में थींदो आहे ऐं हिन लाइ 8.3 मिलियन एकड़ ज़मीन मुक़ररु आहे। हिन जी पोख घणो करे ॾखिण चीन में दरियाए ज़ोजियांग जे किनारे ऐं दरियाए चांगजियांग जे ॾाखिणे हिसे में थींदी आहे। चाचा पोइ ही बांस कहिड़े कम में ईंदो आहे? पुट हिन जा लकड़ा घरनि जी छतियुनि में पवंदा आहिनि। हिननि जे लकड़नि मां ॾाकिणियूं ठहंदियूं आहिनि। शामियाना उभा करण लाइ उनखे हेठां हिन जा लकड़ा ॾिना वेंदा आहिनि। ॿियो केतिरो ई तामीराती सामान, कागज़ ऐं बूट तयारु कया वेंदा आहिनि। पर उन खां सवाइ हिन मां क़िस्मे क़िस्मे जा लज़ीज़ खाधा बि तयारु कया वेंदा आहिनि ऐं दस्तरख़्वान जी ज़ीनत थींदा आहिनि। चाचा हिन जे पोखण जी कहिड़ी मुंद हूंदी आहे? पुट बहार जी मौसम जे बारिश खां पोइ हिन जा गोंच फुटंदा आहिनि ऐं हीउ याने बांस तमामु हैरत अंगेज़ रफ़्तार सां वधंदो आहे। हिन जो ॿूटो हिकु राति में केतिरा ई फुट वॾो थी वेंदो आहे ऐं 7 हफ़्तनि जे अंदरि 60 फुटनि जी बुलंदीअ खे वञी पहुचंदो आहे। चाचा ही हिकु ई क़िस्म जो थींदो आहे? न पुट, हिन जे वण जा तक़रीबन 12 क़िस्म थींदा आहिनि ऐं उन्हनि मां चोथों हिसो क़िस्म चीन में थींदो आहे। चाचा हिन जी पोख मैदानी इलाइक़े में नरम ज़मीन में थींदी आहे या? न पुट, हीउ तमामु मज़बूत ऐं शहज़ोर ॿूटो आहे। पहाड़ीअ पथरीली ज़मीन जो बि सीनू चीरे रखंदो आहे, तंहिं करे हिन जी पोख नरम तोड़े पथरीली ॿिन्हिनि क़िस्मनि जी ज़मीन में थी वेंदी आहे। चाचा थोरो अॻु तव्हां ॿुधायो त हिन जा लज़ीज़ खाधा बि तयारु थींदा आहिनि? हा पुट, हिन जा गोंच ग़िज़ायत सां भरपूर हूंदा आहिनि। निशास्तो ऐं चर्बी हिन में घटि हूंदी आहे मगर प्रोटीन ऐं हातीन घणे मिक़दार में थींदा अथसि।
चीन जा माण्हू त क़दीम ज़माने खां हिन खे बतौर ग़िज़ा इस्तेमालु कंदा पिया अचनि। कॾहिं त ही ताज़ो ऐं ख़ुश्क हालत में खाधो वेंदो हो, पर अॼुकल्ह हिन सां ठहियल खाधा डॿनि में बंदि बि मिलनि था। चङो चाचा, हाणे हलो त घरु हलो।